अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला अकरमिल अव्वलीन वल आखिरीन अशरफिल अंबिया वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन सय्यदना शफीअना करीमना रऊफना रहीमना हबीबना व हबीब रब्बिना तबीबना व तबीब कुलूबिना शिफाइना व शिफाइ सुदूरना कुर्रतना कुर्रतना व कुर्रत अयुनिना अलाना व औलाना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमईन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व रफ़अ अबवैहि अलल अर्श सदक़ल्लाहुल अज़ीम। व बल्लगना रसूलहुल नबियुल हबीबुल करीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। قال الله تبارك وتعالى في مقام آخر في يد حبيبه صلى الله عليه وسلم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا وأصحاب سيدنا وأزواج سيدنا وأحباب سيدنا وأقرباء سيدنا وأولياء أمة سيدنا وعلماء ملة سيدنا محمد وبارك وسلم عليه। निहायत मुअज़्ज़िज़ व मुवक्किर सामीन व नाज़रीन, प्यारी मोहब्बत वारी जमा सगुर जे सामूं अल्लाह ताला जे बरकत भरे कलाम मजीद फुरक़ान हमीद मां मुतबर्रिक आयात करीमा जी तिलावत करण जो शरफ़ हासिल कयूं। इन सां गॾोगॾु तव्हां ॿुधण जी सआदत हासिल फरमाई। इंशाअल्लाह ताला इन बाबरकत लफ़्ज़नि जी रोशनी में अवां जी ख़िदमत में गुज़ारिश अर्ज़ कई वेंदी। उम्मीद आहे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे रहमतुनि जे सदके सुहिणे हबीब जे मिलाद जे सदके सभिनी जा बेड़ा पार फरमाईंदी। काफ़ी देर खां वठी महफिल मुबारक हली रही है। अल्लाह ताला
तवाई असां जी हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। इंशाअल्लाह ताला मुख्तसर बयान थींदो, लंगर जो एहतमाम भी आहे। तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो ॼणो रुगो सुभाणे अल्लाह थो चए, माना इन हिकिड़े खे ख़बर आहे, बाक़ी ॿियनि खे ख़बर नाहे। लंगर भी आहे इंशाअल्लाह ताला महबूब जे मिलाद जो, उहो बि नसीब थींदो। ॾिसो था त दुनिया जी गर्दिश आहे, कॾहिं गर्मी कॾहिं सर्दी, कॾहिं ओलह ॾांहुं पाछो आहे, कॾहिं ओभर ॾांहुं पाछो आहे। हिन वक़्तु सॼी सिंध जेका आहे मुतासिर थियल आहे। ये न बाबा, ॻोठ ॾिसो, शहर ॾिसो, ॿाहिराणियूं ॾिसो, किथे पाणी बीठो आहे, किथे घर नथा पिया आहिनि। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो अहवाल आहे, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो दास्तान आहे। जंहिंखां हवाल वठंदे त सिज लही वेंदो, पर हवाल पूरो न थींदो। ये दुनिया जी गर्दिश में असां लथा पिया आहियूं त ईंदड़ वक़्त में अलाए छा थींदो, अलाए कीअं अॻिते जहान थींदो, इन सोचनि में मुस्तग़रक़ आहियूं। पर अल्लाह जे अॻियां देर आहे ई कोन। ये अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात वरी इन शहरनि खे वस्तनि खे आबाद करे त ख़ुदा जे अॻियां देर आहे ई कोन। इंशाअल्लाह ताला महबूब जे आमद जी ख़ुशी करणु तुंहिंजो कमु आहे, दुनिया खे आबाद करणु रब करीम जो कमु आहे। ऐं घणनि दोस्तनि चयो त बाबा मिलाद न कंदासीं, अब अचो घर ठही पियो, उतां ठही पई। पर घणा त वरी अहिड़ा आहिनि चयो त साईं घर ठही पियो आहे त भली रहे, उतां ठही त भली रहे, पर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद ज़रूर कंदासीं। सुभान अल्लाह, ये खुदाई निज़ाम पियो माण्हुनि जे मथां रब करीम पंहिंजी रहमत जो मींहुं वसाए। ऐं मींहं खे कॾहिं बि अलाह जो अज़ाब न सम्झंदा। अब जागो था हलाइनि। ऐं मुंहिंजे आका मदीने वारे साईं बरसात जे बंद करण जी दुआ कॾहिं बि न घुरी आहे, महबूब मींहं वसण जी दुआ घुरी आहे। यादि रखो, जो चइजे त बाबा मींहं आफ़त हुई, मींहं अलाह जो अज़ाब हो, न मींहं घणो वसे या थोरो वसे त बि अलाह जी रहमत आहे। अब पत्थरनि जो मींहुं त कोन वठो आहे न, अलाह पंहिंजी हाणे मिलाद शुरू थियो आहे, काबू करे सघो। सुभान अल्लाह, ये जो लॉकडाउन वारो असां सां मिलाद में गॾु हूंदो आहे, पर सचो महीनो दुआ कयोसि अल्लाह ताला हिन जी रोज़ी में बरकत फरमाए। अॼु मुंहिंजी तकलीफ़ बि अची वई आहे, पर अबा दुखनि जे पुठियां सुख आहिनि, पोइ करीम रब जॾहिं ॿाहिरि कंदो आहे त सभु दुख लही वेंदा इंशाअल्लाह। त अर्ज़ पे कयमि त हुन अल्लाह जो करम आहे, अल्लाह जी महिरबानी आहे, जेकर असांजे मथां रब मींहं वसायो आहे त इहा अल्लाह जी रहमत आहे, अल्लाह जो अज़ाब नाहे। छो जो पाणी बंदि थियणु अल्लाह जो अज़ाब हूंदो आहे, पाणीअ जो अचणु अल्लाह जी रहमत ई रहमत हूंदी आहे। बाक़ी जेकॾहिं घर टही पिया त पोइ असांजा अफ़ाल बि त सही हुजनि न बाबा, असांजा पंहिंजा पेर सही न आहिनि। असां पाणी जे रस्तनि खे बंदि करे छॾियोसीं, पानी जो रुख समुंड जे तरफ़ ॾे हूंदो। दुनिया जा जेके बि दरिया आहिनि न, सभु वही वञी समुंड में पवंदा आहिनि। अब ॿुधाए थो न, दरिया हिंदुस्तान में, पाकिस्तान में, मिस्र में, इराक में, ये ककर वसंदा आहिनि जबलनि पहाड़नि जे मथां, रेगिस्तान कोहिस्तान में वसंदा आहिनि, पर इहो वरी वही करे वरी समुंड में पवंदा आहिनि। अल्लाह इन्हनि जे ज़रिए सां ज़मीन खे आबाद कंदो, ज़िंदगी ॾींदो अल्लाह ताला ज़मीन खे। पर उलमा इकराम फरमाता त इहे निकिरंदा बि समुंड मां आहिनि। हे ककर जेके आहिनि, ये निकिरंदा छा मां आहिनि? समुंड मां निकिरंदा आहिनि। कॾहिं कॾहिं गड़ो बि वसंदो, कॾहिं कोन वसंदो। इहा बर्फ़ कॾहिं आई, कहिड़े कारखाने में आहे? बर्फ कारखाने में ठह गया या फ्रिज में, हे ककरनि मां जो बर्फ किरे थी पई, इहा कहिड़ी बर्फ आहे? इहो समुंड जी बाफ़ हूंदी आहे। ऐं आसमान ज़मीन जे विच में हिकिड़ो इलाइक़ो आहे जंहिंखे सरबा ज़महरीर, उन इलाइक़े में अहिड़ी थधि आहे
जो उहा बाप जेका समुते थध वांगुर जमी बर्फ थी वेंदी आ और ज़महरीर मां गुज़री करे जेको ककर हेॾे हेठि लहंदो आहे उहो बर्फ वसाईंदो आहे ख़ुदाई निज़ाम आहे वरी इन जे मथां कुर्रे नार अब ज़महरीर जे मथां वरी कुर्रे नार यानी हिकिड़ो ज़मीन आसमान जे विच में हिकिड़ो अहिड़ो खाल आहे जे खाल जे अंदर वरी बाहि पर ही हवा जो जहान आहे मां पंहिंजी तकियो ॾे ईंदुमि पर ॻाल्हि यादि कयो हे असां हवा जे समुंड में वेठा आहियूं त हवा ऑक्सीजन हासिल करे असां ज़िंदा वेठा आहियूं ही हवा जो समुंड आहे पर जॾहिं मथे वेंदव न त हवा ख़तम उते पंहिंजी हवा खणी थी पए ॾिठा न रॉकेट में जेके वेंदा आहिनि उहे मथे पंहिंजी हवा साण खणी वेंदा आहिनि हुनखे ख़बर आहे त हिन खाल खां गुज़रंदासीं त असांखे पंहिंजी हवा जो इंतज़ाम करणो आहे मगर हिन जे मथां पोइ वरी ऑक्सीजन जो इंतज़ाम खे करणो थो पए उन खां पोइ ज़महरीर आहे ज़महरीर खां पोइ कुर्रे नार आहे यानी बाहि जो जहान आहे ज़मीन आसमान जे विच में हिकिड़ो खाल बाहि जो आहे पर इन सभिनि खालनि मां मदीने वारो साईं गुज़री वियो आहे कड़े मेराज वाली रात सुभान अल्लाह जो असां सुनण जी दामन में ॿ शयूं आहिनि हिकु मुंहिंजे मदीने वारे साईं जे अचण जो ॾींहुं ॿियो महबूब जे वञण वारी रात मेराज आयो त बि शान सां वयो त बि शान सां जो इमाम अहले सुन्नत आला हज़रत उन मकाम के उन शान के उन किसे के पंहिंजे लफ़्ज़नि में तो बयान फरमाए फरमाता वहाँ फलक पर यहाँ ज़मीन पे रखी थी शादी मची थी धूमी जॾहिं सुनो हबीब आसमाननि ते पियो वञे त ज़मीन ते बि ख़ुशियूं हुयूं त आसमाननि ते बि ख़ुशियूं हुयूं फरमाता वहाँ फलक पर यहाँ ज़मीन पे रखी थी शादी मची थी धूमी उधर से अलवार हंसते आते उधर से अलवार हंसते आते इधर से नफ़हात उठ रहे थे खुदा दोस्तगीर ये अल्लाह ताला जी ज़ाते बाबरगाह जो आलम रब करीम जो जहान हिकड़न के पानी में जिंदगी अता फरमाई हिकड़न के हवा में जिंदगी अता फरमाई हिकड़न के ज़महरीर में हयाती अता फरमाई हिकड़न के कुर्रे नार में जिंदगी अता फरमाई हिकड़न के मलकूत में रहाई हिकड़न के जबरूत में रहाई हे मालिक जो जहाना वसी जहाना इबरत वारो जहाना अल्लाह ताला की ज़ाते बाबरकात पंहिंजे मखलूक जा मुख्तलिफ रंग पैदा फरमाया है हर एक जो जहान पंहिंजो पंहिंजो आहे हर एक जो आलम पंहिंजो पंहिंजो आहे अब कुकड़ जो आनो ॾिठो अथव बेशक सुभान अल्लाह ते चओ कुकड़ जो आनो हूंदो आहे न उन जे अंदर बच्चो ज़िंदा हूंदो आहे सुभान अल्लाह न कोन हूंदो आहे कन्न ते रखी जॾहिं ॿुधंदे त तोखे हुनजो आवाज़ बि ॿुधजण ईंदो हुनखे चौधारी खोले ॾिसते हिन में किथां दर अथसि किथां दरी अथसि किथां रस्तो अथसि पर तोखे किथां बि दर दरी नज़र न ईंदई अल्लाह ताला उनखे इन जे अंदर कीअं ज़िंदगी अता फरमाई सुभान अल्लाह अंदर रब उनखे ज़िंदगी ॾिनी आहे ज़िंदा हुआ पर वो करीम रब उनखे रिज़्क़ ॾिए थो पियो जो जेको ज़िंदा हूंदो आहे उनखे रोज़ी जी ज़रूरत पवंदी आहे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनखे उते हवा बि पहुचाए थो त रोज़ी बि पहुचाए थो ख़ुदा जो जहान आहे न अर्ज़ पे कयूं त सभिनी दरियाहनि जो रुख़ समुंड ॾे आहे सभिनी दरियाहनि जो रुख़ समुंड ॾे आहे दरियाहनि जा नाला मुख़्तलिफ़ आहिनि सिंधु दरिया फुरात दरिया नील दरिया गंगा दरिया जमुना दरिया दरियाहनि जा नाला मुख़्तलिफ़ आहिनि पर समुंड जो नालो हिकिड़ो आहे हाणे इहो पाणी ककर समुंड मां खणी जबलनि ते वसाइनि था
वो कुल्लु शैइन यरजू इला असलिही हर एक शै पंहिंजे असल ते मोटंदी आहे। वो जेको पाणी हुते किरे थो पियो उतां मोटी समुंड में अचे थो। उलमा इकराम फरमाइनि था पिया त समुंड जी मिसाल मदीने वारो साईं फरमाया फ़इन्नका शम्सो फतिल हम कवाकिबुहा फ़इन्नका शम्सो फतिल हम कवाकिबुहा। मुझा सुना बीब तू फजीलत जो सिजा बाकी सब सितारा नबी सुभान अल्लाह इज्जत ही अजमत वारो सजो दुआ बाकी कुल नबी सितारा है ए बेकनार समुंड मदीने वाला साईं दुआ बाकी कुल नबी दरिया या दरिया हल जो रुख समुंड दिया ये 1,24,000 नबी जो रुख मदीने वाले साईं सुभान अल्लाह। अब सिंधु दरिया वनी बाबियो खां ठटे दिले मां लही करे वनी समुंड में पए थो। जॾहिं समुंड में पयो त हाणे उनखे केरु सिंधु दरिया नथो सजे। हाणे उनजो नालो थी वियो समुंड। जेको दरिया समुंड में पयो उनजो नालो ख़तम नालो समुंड जो। जॾहिं मदीने वारो साईं आयो त सभिनि जा नाला ख़तम। हाणे नालो आहे त मदीने वारे साईं सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इहो शरफ़ ऐं शान ऐं मर्तबो ईमान अता फरमायो आहे जो कुल नबी मुंहिंजे सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु जी ज़ात बाबरकात जे अंदरि गुम थी था वञनि। जेसिताईं ज़ाहिर हुया त ज़ाहिर हुया पर जॾहिं ज़ुहूर मदीने वारो साईं जो थी वियो त दुनिया जे तके ते को नबी हुयो ई कोन। यानी 570 साल ताईं ज़मीन जे मथां को नबी कोन हुयो। जे आयो त मदीने वारो साईं आयो। अल्लाह ताला सभिनी नबियुनि खे बरज़ख में घुराए वठो। हाणे ज़मीन खे ख़ाली कयो त राजनि जो राणो मुंहिंजो मुहम्मद करीम अची रहियो। यानी मालूम थियो त महबूब जे अचण सां हाणे ॿिए कंहिंजी ज़रूरत ई न आहे। हाणे जाॾे बि नज़र करिजे त तोखे मदीने वारे साईं जो शान नज़र ईंदई। ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हदीस कुदसी में फरमाए चलियो त सुहिणा हबीब मुंहिंजा महबूब ये कायनात मां तो मुहम्मद करीम जे करे जोड़ी आहे। हाणे सभु नबी हिन दुनिया मां उसरी हलनि जे दुनिया वारनि खे ख़बर करे जंहिंजे करे मां जग खे जोड़ियो आहे उहो मुहम्मद करीम थी रहियो आहे। जो इमाम आले सुन्नत आला हजरत मुजद्दिद दीन व मिल्लत हजरत शाह अहमद रज़ा किया अगे कोन बाकी जंहिं जाड़े खां मोबाइल वठी अथव त सभु उर्दू सिखी विया पर शुक्र थियो जो ये उर्दू करा था त अंग्रेजी बि सिखी वञो पर मुंहिंजा दोस्त जी ॿोलियूं भली सिखो पर ॿोली अहिड़ी सिख जंहिंमें अल्लाह बि राज़ी थी पए त मदीने वारो साईं मदीनो मकान तुम्हारे लिए चुनीनो चुना तुम्हारे लिए बने दो जहां तुम्हारे लिए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ही जग भी पंहिंजे महबूब जे करे ठाहियो आहे। हू जग भी रब करीम पंहिंजे महबूब जे करे ठाहियो आहे। तो जो हिते भी मदीने वारे साईं जी उम्मत त हुते भी मदीने वारे साईं जी और मुंहिंजा अदा मुंहिंजा भाउ तो जो हर कंहिं महीने जो पंहिंजो मज़ो हूंदो आहे पंहिंजो बयान हूंदो आहे। अब जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो आहे त मौली क़ुर जी तक़रीर कंदा कंदा न बाबा सुभान अल्लाह। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जेको रमज़ान में पैगाम ॾिनो आहे उहो पहुचाईंदा आहिनि। रोज़नि जी फज़ीलत बयान कंदा क़ुर नुज़ूल जी फज़ीलत बयान कंदा पर जॾहिं मुहर्रम जो महीनो ईंदो त वरी शहीदनि जो ज़िक्र कंदा। वरी मेराज जो महीनो अचे त उलमा दीन महबूब जो मेराज बयान कंदा।
पर हज वारो महीनो अचे त हज बयान का दाखिल पर जॾहिं रबिउल अव्वल शरीफ जो महीनो अचे त हिन महीने मुबारक जे अंदरि जेकॾहिं असां महबूब जो मिलाद बयान कयूं था त घणनि खे तकलीफ़ थिए थी पई उन्हनि खां पुछा त कर त हे महीनो जेकॾहिं ज़ाहिर थिए त हिन महीने जे अंदरि कहिड़ी तकीर करणु घुरिजे छो जो तव्हां असां खां वधीक पढ़ियल आहियो छो जो तव्हांजो पेट बि वॾा आहिनि तव्हांजा मथा बि वॾा आहिनि तव्हांजा किताब बि वॾा आहिनि तव्हां असांखां घणो पढ़ियल आहियो त रबिउल अव्वल जो महीनो अचे त असांखे ॿुधाए त सही कंहिंजी ॻाल्हि कयूं कहिड़ो ॾुसो बयान कयूं कहिड़ी तकरीर कयूं त मुल्ला तोखे पाण ॿुधाईंदो त हिन महीने में अल्लाह जो महबूब ॼाओ आहे अब ॿुधाईंदो न हाणे जेको पाण ॿुधाए थो पियो त महबूब हिन महीने में ॼाओ आहे त मदीने वारे साईं खे ॼमण जी ॻाल्हि कई त मिलाद थी वियो ऐं न थी वियो ॿ माण्हू पाण में विड़ी पिया सुभाणे ॿ माण्हू पाण में विड़ी पिया हिकिड़ो पियो चए यार मां तोखे पैसा ॾिना मैं तेरी तारीख़ ते ॿिए चइनि न तेरी जो ॾींहुं चोॾहीं जी राति हो चइनि त मां तोखे तेरी तारीख़ ते ॾिना हो छा थो चए तेरी जो ॾींहुं चोॾहीं जी राति हिक ॿिए जे ॾींहं में वठी बीठा हो होॾे पियो चिटे हो होॾे पियो चिटे मां तव्हां खां थो पुछां कया त ॻाल्हियुनि ॿिन्हिनि में जहिड़ो आहे सच में सच ॻाल्हि आहे हो चए तेरी तारीख़ ते तेरी तारीख़ न तेरी जो ॾींहुं चोॾहीं जी राति हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो जेकॾहिं हिन खां पुछा कर त बाबा महबूब कहिड़े महीने में ॼाओ आहे हे बि चवंदो त रबिउल अव्वल जे महीने में ॼाओ आहे इहो चए त ॾोह न आहे बाक़ी असांजो त ॾोह थी पए अब समझा ले इहो चए त को ॾोह न बाक़ी असांजो साईं मीलाद था मल्हाइनि मीलाद था वॾो ज़ुल्म थी वियो आहे दीन सां इस्लाम जे अंदरि वॾो इज़ाफ़ो करे छॾियो अथऊं पर ख़ुदा जे वास्ते गौर कर सोच त सही त ख़ुशी आहे त कंहिंजी ख़ुशी आहे सुभाणे अल्लाह जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाया लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो अलबत्ते बेशक मामो अल्लाह मोमिन जे मथां एहसान फरमायो जो उन्हनि जे विच में हिकिड़ो इज़त ऐं अज़मत वारो रसूल मोकिले ॾिना या ॻाल्हि त अल्लाह बि करे थो पियो तूं बि करी थो पियो हरू भरू असांखे ॾोही करार न ॾे हरू भरू असांजा भत न विञाए हरू भरू असां मौलनि जा ॿिली जलसा न विञाए ज़ुल्म न कर इंसाफ़ कर अदल कर जेकॾहिं अल्लाह तोखे ख़ुशी नसीब न कई आहे त ख़ुशी करण वारनि जे सां हसद न कर उन्हनि खे मोकल ॾे त खुली करे मोहम्मद करीम जो मिलाद मल्हा ऐं मां चवंदो आहियां न तव्हांखे रब जेके मिलाद जी ख़ुशी नसीब कई आहे न 12 महीना ख़ुशि पर जेके महबूब जो मिलाद नसीब न कयो अथई न त हुनजो ॿूथ 12 महीना ॿी तरह नज़र ईंदो ए बल्ब ॾिठो अथव बल्ब कॾहिं कॾहिं सड़ी वेंदो आहे बल्ब सड़ियल थकिजी त कोन पिया हो न बल्ब सड़ियल ॾिठो हूंदव न त हुन शीशो बि सलामत हूंदो आहे शीशो पोयां होल्डर में जो सलामत हूंदो आहे पर ये बटण हणंदे त ॿरंदो न बटण हणंदे ॿरंदो ऐं पुछा त हिन जी छा आहे यार छो अकुलमंद छा चवंदो आहे कि साईं जी अंदर वारी तार टुटी पई अथसि सुभाणे जैसे कि शीशो भी सलामत का चमके थो जो शीशो नओ आ पोयां होल्डर भी सही अथसि पर मरे कोन थो जे अंदर वारी तार छिकी पई अथसि मानो त जंहिंजे अंदर वारी तार टुटी पवंदी आहे न उन में रोशनी कॾहिं न ईंदी आहे रोशनी उन में ईंदी आहे जंहिंजी तार मदीने वारे साईं सां गॾियल
भली सड़बो हुजे मोटो हुजे कीअं बि हुजे पर जे कनेक्शन टुटल आहे त उन में रौनक न ईंदी आहे रौनक उन में ईंदी आहे जंहिंजो कनेक्शन मदीने वारे साईं सां गॾियल हूंदो हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो नसीब आहे न उमदा मुस्लमान भाउ महबूब सां ग़ुलामी वारे तालुक़ खे जोड़ इंशाअल्लाह ताला वो रहमत वारो नबी आहे जेको पंहिंजी उम्मत जे मथां एॾो त महिरबान आहे जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो फरमाता लक़द जाअकुम रसूलुन मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पता एड़ो महबूब मोकिलियो थमावा जेको रऊफ भी आहे रहीम भी आहे मोमिन जे वास्ते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा अज़ीज़ुन अलैहि नफ़रत जॾहिं उन्हनि जे मथां तकलीफ़ ईंदी आहे त मुंहिंजो महबूब परेशान थी वेंदो आहे ऐं रब जी बारगाह में दुआऊं करंदो आहे त मुंहिंजा मौला खे माफ़ी अता फरमाए मोमिननि जी मां हज़रत उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाती पई है तो मदीने पाक के अंदर जरे आसमान में ककर थींदा हा झड़ थींदा हा त अल्लाह जो महबूब उन रात निंड को न कंदो हो सची रात जागदो हो करे अंदर अचे करे ॿाहिरि वञे मोमिन जी मां फरमाए थी मां महबूब जी बारगाह में अर्ज़ सोड़ा कहिड़ी तकलीफ़ आहे छाजे करे आराम कोन था कयो पाण फरमाइनि था पिया आशा अॻिल क़ौमुनि जे मथां ईअं आसमान में ककर भरजी ईंदा हा पर ककरनि मां अल्लाह जो अज़ाब लही पवंदो पत्थर वसी पवंदा हा तंहिं करे मूंखे आराम कोन्हे को सुकून कोन्हे तो मथां मुंहिंजी उम्मत जे मथां बि अल्लाह जो अज़ाब इलाही अची पहुचे तंहिं करे मां मुहम्मद करीम निंड कोन थो कयां मथां ओचितो अज़ाब इलाही अची वञे जेसि ताईं आसमान में झुड़ हूंदो तेसि ताईं मां मुहम्मद करीम निंड न कंदो अब रहीम है या न शफीक है या न वन एड़े रहीम करीम जो मिलाद मल्हाए जे या कोन मल्हाए मां सूरत यूसुफ जी की आयत मुबारक जो सो पढ़ियो आहे हाणे जेकॾहिं मां इहो किस्सो बयान कयां पोइ तव्हां लाइ वेहंदव लाइ वेंदव महिरबानी करे मुंहिंजे वाज खे छॾे वञो त भली छॾे वञो पर वॾेरे गुलाम मुस्तफ़ा जे मिलाद खे छॾे न वञो अल्लाह ने खुश रखे आबाद रखे एडी जमात गॾ कई थी मोहब्बत में आया हो इंशाअल्लाह ताला वो करीम रब्बा सभिन जे इत्माम उन जे ज़िम्मे आहे छो जो हजरत बीबी राबिया बसरी रहमतुल्लाह ताला का के पुछा कयो सुभान अल्लाह त अल्लाह महा थी वियो जे परवाह न आहे सुभान अल्लाह अब असां वटि न मांगो थियो आहे न मुल्क गीतनि में थी वियो आहे अल्लाह त करे केरल छा थी वियो पर बीबी साइण खां पुछा कयो अल्लाह महा थी वियो आहे परवाह न आहे छो कि रोज़ी जो ज़िम्मो अल्लाह खणी छॾियो सुभान अल्लाह रोज़ी जो ज़िम्मो तुझे मथां ज़िम्मो रब जी बंदगी जो आहे इबादत जो आहे तूं पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कर अल्लाह पंहिंजी ज़िम्मेवारी पाण पूरी फरमाए अल्लाह जे नेक बारन जो अकीदो त ॾिसो खुदा जे मथां तवक्कल त ॾिसो उमजा मुसलमान भा जिन अल्लाह जे मथां तवक्कल कई खुदा जी ज़ात बाबरकात उन जे मथां पंहिंजी करम नवाज़ी थो फरमाए जो हजरत बेटा रहमतुल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो फरमाया जिनी दाद न बिजो उन्हनि भी तो आस फरमाया जिनी दाद न बिजो उन्हनि तो आसरो पोयो भारी सिजो अवलोनी उन्हनि खे करीम रब्बा एहतमाम करण वारो हुआ इंतजाम करण वारो हुआ असां हर भरू परेशान कयूं था परेशानी करणी थई त रब जी नमाज जी कर परेशानी करणी थई त अल्लाह जे सजदे जी कर परेशानी करणी थई त अल्लाह जे दीन जी कर दर्द रखणो थई त इस्लाम जो दर्द रख मुजा तो तकीद पंहिंजे दिल जे अंदर सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जो दर्द पैदा कर अल्लाह ताला तुझा सब दुख लाए करी दो सुभान अल्लाह हजरत यूसुफ अलैहिस्सलाम ख्वाब दिखाई अब अच्छा दिखाई
तुझे ख्वाब में अल्लाह के ख्वाब में अल्लाह के नबी के ख्वाब में फर्क वॾो आहे। अल्लाह जा जे नबी पाक आहिनि उन जा ख्वाब भी पाक आहिनि। सुभान अल्लाह। इंसान के वजूद में जेतिरी तहारत हुंदी जेतिरी पाकाई हुंदी अल्लाह ताला की ज़ात बाबरकात उनके निंड जे अंदर भी सुठा ख्वाब ॾेखारींदो आहे। सुभान अल्लाह। पर जंहिंजो वजूद पलीता त पोइ साईं नुक़सान त पंहिंजो पाण थो करे न बाबा। ॾिसो निमाज़ आहे जेका इंसान जे बदन खे बि पाक थी करे त लिबास खे बि पाक थी करे। हिकिड़ो माण्हू वटि आयो किसे मां वॾी मुसीबत में आहे। अब कहिड़ी मुसीबत? चई घर मां बरकत निकिरी वई आहे, वॾी आफ़त आहे। जो मां भाऊ निमाज़ पढ़ंदो आहियां न साईं, जो वॾी मुसीबत इहा आहे। हाणे ॿुधाए जेको निमाज़ न पढ़े उनखे मुंहिंजो ताबीज़ असर कंदो? जेको रब जो फर्ज़ न पढ़े, बदन पाक न करे, पंहिंजे कपिड़े खे लिबास खे पाक न करे, क़ुरान जी आयत लिखी ॾे त निभाग निकिरे त बेनिमाज़ी हुजण जहिड़ो त ॿियो कोई निभाग आहे ई कोन न। निभाग कढणो अथई त अॻ में रब जी निमाज़ पढ़ त ख़ुदा जो करम थींदो। सुभान अल्लाह। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ख्वाब ॾिठो। फरमाया इन्नी रायतु अहदा अशरा कौकबन वश्शम्स वल क़मर रायतुहुम ली साजिदीन। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम बाजे अबे जॻह जी वेठो और मुंहिंजा बाबा मां ख्वाब ॾिठो आहे त सिज बि आहे, चंड बि आहे ऐं सितारा बि आहिनि जे मूंखे यूसुफ अलैहिस्सलाम खे सजदा था कनि। सुभान अल्लाह। पी उनखे ईअं न चई त इहो ख्वाब तो ग़लति ॾिठो आहे, बल्कि उनखे ला तक़सुस रुक़याक, इहो ख्वाब कंहिंखे न ॿुधाइजां। सुभान अल्लाह। ख्वाब तक़सुस रुक़याक, ला तक़सुस रुक़याक, ख़ास करे पंहिंजे भाइरनि खे त न ॿुधाइजां, ख़ास करे पंहिंजे भाइरनि खे न ॿुधाइजां। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जने पी पुट पाण में गुफ्तगू पिया कनि, ॿुधण वारनि ॿुधी वरितो। फरमाया वक़ज़ालिक यजतबीक रब्बुक व युअल्लिमुक मिन तावीलिल अहादीस। यूसुफ तू मूंखां ख्वाब जे बारे में तो पुछा करी, अल्लाह ताला तोखे चूंडी दो, दुनिया तोखां ख्वाबनि जी ताबीर पुछण लही वेंदी। 40 साल खां पोइ जेको चवणो हो हज़रत याकूब अलैहिस्सलाम अॻ में पंहिंजे पुट खे ॿुधाए छॾियो। सुभान अल्लाह। इनखे चइबो अल्लाह जो नबी थियो। सुभान अल्लाह। वजा तो तक़ीद मां तवील में न वेंदस, वक्त गुज़रंदो वियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सां भाइरनि सही सलूक कोन कयो, खूह में लाथा, कूड़ो खून कमीस खे हणी करे, बकरे जे मथां इल्ज़ाम हणी करे याकूब अलैहिस्सलाम वटि विया त असां पाण मशहूर हुयासीं, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे बगड़ खाइयो, हीअ कमीस खणी आया हूं जे कमीस जे मथां हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो खून मुबारक लॻल आहे। हज़रत याकूब अलैहिस्सलाम बस करे वेही रहियो। किस्सो मुंहिंजो वॾो आहे, तक़रीर मुंहिंजी वॾी आहे, पर हाणे यूसुफ अलैहिस्सलाम जे किस्से में सूरत यूसुफ जे अंदर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के 3 कमीसुनि जो ज़िक्र आहे। अला घणियूं कमीसूं यादि रखो। हिकिड़ी कमीस कहिड़ी जेका भाइरनि लाहे कूड़ो खून हणी खणी आया। ॿी कमीस कहिड़ी जंहिंजी पोई दामन हज़रत बीबी ज़लीखा फाड़ी हुई। ऐं टी कमीस कहिड़ी जॾहिं 40 सालनि खां पोइ ॿाहिरि आया, अची ॻाल्हि कयूं त असांजे अबे रोई रोई पंहिंजे पुट जी जुदाई में जो अखियूं अचूं थी वयूं। यूसुफ अलैहिस्सलाम फरमाया त हीअ मुंहिंजी कमीस खणी वञो, वञी मुंहिंजे पीउ जे अखियुनि ते रखंदो त रोशन थी पवंदसि। घणियूं कमीसूं थियो बा? 3 कमीसुनि जो ज़िक्र अल्लाह जे क़ुरान पाक में आहे ऐं अल्लाह ताला 3 जो ज़िक्र मुख़्तलिफ़ सूरत में बयान फरमायो। मालूम थियो त अल्लाह जे नबियुनि जो लिबास बि बरकत वारो हूंदो। मुंहिंजा तक़ीद मां किसे खे घणो तवील नथो कयां, वक़्तु गुज़रंदो वियो, मुल्क में ॾुकर थी पियो, अनोख
छो न पियो मिले हज़रत याकूब अलैहिस्सलाम जे पुटनि अबे खे चवंदा साईं